नाज़िर मेहर में मेहरान टीवी ऐं मेहरान सोशल फोरम पारां सिंध जा बेट सिंध जी मिल्कियत जे उन्वान हेठि सकाफ़ती प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें मेहरान टीवी जे सरवार ग़ुलाम नबी मोराई वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कयो। उन हवाले सां ॾिसूं था सजाद चांडियो जी ही रिपोर्ट। असांजी मंज़िल अञा बि अॻिते, असांजी मंज़िल अञा बि अॻिते, अञा मुसलसल अञा बि अॻिते, अञा मुसलसल अञा बि अॻिते। मेहरान टीवी सिंधी मीडिया पारां 6 डिसंबर ते एलारियल सकाफ़ती दिहाड़ी जे अजा में मेहर में मेहरान टीवी मेहरान सोशल फोरम पारां सिगा हाउस में सिंध जा बेट सिंध जी ज़मीन सिंध जी मिल्कियत जे उनवान हेठि सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मेहरान टीवी जे सरवान ग़ुलाम नबी मोराई वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कयो। प्रोग्राम में सवे माण्हुनि शिरकत कई, फनकारनि क़ौमी गीत ॻाए नौजवाननि खे झुमाए छॾियो। प्रोग्राम में शरीक समूरनि महिमाननि खे मेहरान सोशल फोरम पारां अजरक ऐं टोपियुनि जा तोहफ़ा ॾिना विया। तक़रीब जी सदारत पीराप मेहर सैद मोहम्मद शाह रिज़वी कई ऐं राजोनी तहाद जे सरवान शाहिद कमर सोलंगी, सिगा अॻवान डॉक्टर हेमंत राय, पीपी अॻवान सराय ज़ुल्फ़कार सियाल, मेहरान सोशल फोरम जे सरवान रियाज़ चांडियो, दुआ फाउंडेशन के सरबराह ज़ुबैर अहमद भुट्ट, सीनियर सहाफ़ी सरदार अकबर पंवर, मेहर प्रेस क्लब के सदर नियाज भट्टी, सिंध प्रेस क्लब के सदर MD मुनीर लाशारी, रिजवान मंगी, एडवोकेट सईद पंवर, अंजुमन मिलाद कमेटी के चेयरमैन जान मोहम्मद झंडीर, फराज चन्ना, नौजवान मिलाद कमेटी के सदर सरदार शेर मोहम्मद आगरो, अब्दुल वहीद महेसर, जहांगीर चांडियो, सिगा अगवान मोहम्मद आजम पंवर, अहमद अली तुन्यो, इंजीनियर मोहम्मद असलम चांडियो, इलाही बख्श चांडियो खास मेहमान तौर शिरकत कई। मेहर में थियल सकाफ़ती प्रोग्राम में सियासी समाजी शख्सियतुन मंसूर हैदर बुरड़ो, महरम बुरड़ो, डॉक्टर अब्दुल हमीद बुरड़ो, बदर सिहोल, सरदार सोहेल अब्बासी, मेहर आर्ट काउंसिल के सदर राजा गुलाम रसूल चांडियो, असगर खोसो, सैयद मुख्तियार शाह, सियासी समाजी अगवान अहमद खान चांडियो, सैयद गुलाम हुसैन शाह, आशिक सुमरो, एडवोकेट सजाद चन्ना, हबीब हुजूरी, इमरान डेपर, अतहर पंवर, अबूजर बुगियो, एजाज महेसर, अब्दुल खोखर जानी जोयो, सदाम चांडियो, आमिर तिवणो, अयूब खोसो, गुलाम हुसैन चांडियो, मेहरान टीवी के रिपोर्टर सजाद चांडियो, राशिद सोलंगी, सरताज चन्ना, हाफिज जावेद चांडियो और एजाज महेसर, आमिर महेसर बेन खिताब कदे चयो त मेहरान टीवी सिंधी मीडिया पारां सिंध जा बेट सिंध जी मिल्कियत सिंध जी ज़मीन सिंध जी मिल्कियत उनवान हेठि सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण जो ऐलान करे तारीख़ी कारनामो सरअंजाम ॾिनो आहे। असां मेहरान टीवी के सरवान ग़ुलाम नबी मोराई के सलाम था पेश कयूं, जॾहिं त प्रोग्राम में मशहूर कसीदा ख़्वान सैयद मुज़म्मिल अब्बास शाह पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात बंबोर में ॻाए खूब दाद हासिल कयो ऐं मशहूर फनकार अब्दुल्ला बलोच सुर विखेरे नौजवाननि खे झुमाए छॾियो। जॾहिं त प्रोग्राम के खिताब कंदे मेहरान टीवी के सरवान ग़ुलाम नबी मोराई चयो त जेकॾहिं असांखे सिंध जी सकाफ़त बचाइणी आहे त पोइ सिंध जी मालिकी करणी पवंदी। दोस्तों, असां सिंधी सकाफ़त जो ॾींहुं पिया मल्हायूं। असां कोशिशि कंदा आहियूं त डिसंबर में सिंध जे सकाफ़त जो ॾींहुं मल्हायूं ऐं पहिरियों आचर मुक़ररु कंदा आहियूं। हाणे जॾहिं ॻाल्हि कंदासीं सकाफ़त जी, त सकाफ़त उन्हनि क़ौमुनि जी मज़बूत हूंदी आहे जेकी क़ौमूं मज़बूत हूंदियूं आहिनि। क़ौमूं छो मज़बूत हूंदियूं आहिनि? उहे बहादुर हूंदियूं आहिनि, दौलतमंद हूंदियूं आहिनि, तइलीम याफ़्ता हूंदियूं आहिनि, टेक्नोलॉजी खां मुतारिफ़ हूंदियूं आहिनि, टेक्नोलॉजी एडॉप्ट कंदा आहिनि। उन्हनि क़ौमूं जॾहिं क़ौमूं मज़बूत हूंदियूं आहिनि त उन्हनि जी सकाफ़त बि मज़बूत थींदी आहे, ॿियनि सकाफ़त ते हावी थींदी आहे। सिंध जी सकाफ़त बदकिस्मती सां अॼु उन ऊचाई ते कोन्हे जंहिं ऊचाई ते विरासत खां पाकिस्तान ठहण खां पहिरीं हुई। हाणे अचो त मुआज़नो कयूं त पाकिस्तान ठहण खां पहिरीं असांजी सकाफ़त जो छा हाल हो। पाकिस्तान ठहण खां पहिरीं सिंध धरतीअ ते तक़रीबन सभु माण्हू सिंधी ॻाल्हाइण वारा हूंदा, सिंधी हूंदा, मज़हब खे अलॻि रखी हिंदू ऐं मुस्लमान सिंधी हूंदा। मुसलमान जो सियासी होल्ड हो सिंध जे मथां मेजोरिटी में आहे, हिंदुनि जो छो त माइनॉरिटी में आहे पर हिंदू मिडिल क्लास हो ऐं हुन जो इक़्तिसादियाती कंट्रोल हो।
ऐं उन्हनि जो इक़्तिसादियात ते कंट्रोल हुजण जे करे सिंध जॾहिं अंग्रेज़नि फतेह कई त पहिरीं त बॉम्बे सां हुननि अटैच कई, कमिश्नरेट कयो सिंध खे। उन खां पोइ सिंध खे 1935-36 में हिननि बॉम्बे खां जुदा कयो। उते ज़रूर हिंदू मिडिल क्लास ऐं सिंधी जेको मेजोरिटी में हुयो या सियासी ग्रुप आहे उन्हनि में इख़्तिलाफ़ ज़रूर थिया। उनजो सबबु इहो जो छो त हिंदू माइनॉरिटी में हो त हुननि जो हुयो त भई इहो बॉम्बे सां अटैच हुजे, जीअं हिते पावर मिलंदो त जेको अॼु जो हाल ॾिसो ॻाल्हि वॾेरो पावरफुल थींदो, पोइ असांखे उन पंहिंजे हथ जे हेठां रखंदो या असांखे वधीक तंग करे रखंदो या ॾंडो ॾेई रखंदो। सो ख़ैर बहरहाल उहा मुखालफ़त उते थियो। उन हिंदू ऐं उन सिंधू जे कॉम्बिनेशन, सिंधी जे कॉम्बिनेशन, उन सिंध जे उन कॉम्बिनेशन जंहिंमें मुस्लमान हो हिंदू हो, उन कॉम्बिनेशन जो असर इहो सॼे हिंदुस्तान में उन्हनि जो सियासी असर हो, समाजी असर हो। ऐं उन मां तव्हां अंदाज़ो करे सघो था त सॼे हिंदुस्तान में पहिरीं रेलवे लाइन कराची खां कोटड़ी ताईं पई 1851 में। 1851 में ऐं सॼे हिंदुस्तान में पहिरियों बैराज सखर बैराज ठहियो जेको 1923 में कंसीव कयो अंग्रेज़नि ऐं 1932 में ठाहे मुकमिल कयो। सखर बैराज छा में मां सम्झां थो वॾे में वॾो बैराज आहे। हाणे इहो बैराज ईअं कोन मिलियो। अॼु तव्हां ॾिसो, अॼु तव्हांजी पंहिंजी हुकूमतूं आहिनि, सिंधियुनि जूं हुकूमतूं आहिनि। पाकिस्तान ठहण खां पोइ घणो करे हिते सिंधी चीफ मिनिस्टर थिया आहिनि, पर तव्हां ॾिसो त पंहिंजूं ज़मीनूं परायूं ॿेटनि खे हमला आहिनि, कॾहिं काराबाग डैम जो दड़को आहे, कॾहिं कहिड़ो दड़को आहे। इहो आहे असांजो कमज़ोर हुजण जी निशानी। त हाणे उन सकावत खे बचाइण जे लाइ ऐं सिंध खे ॿिया कहिड़ा चैलेंजिस आहिनि। सिंध पाकिस्तान जो वाहिद सूबो, मां सम्झां दुनिया जो वाहिद सूबो आहे जंहिंमें सिंध में रहंदड़ सभु माण्हू सिंधी कोन था ॻाल्हाइनि, सिंधी कोन था सम्झनि ताईं तयारु न आहिनि। उनजो सबबु इहा ॿी सकावत जी कमज़ोरी थींदी जेकॾहिं असां उन्हनि खे ओवरकम न कंदासीं इन इशूज़ खे। अॼु जेके असांखे इशूज़ आहिनि इहे आहिनि त सिंध में सिंधी कान थी पढ़ाई वञे, सॼी सिंध में, जॾहिं त पाकिस्तान खां पहिरीं सॼी सिंध में सिंधी पढ़ाई वेंदी। सिंध जे ऑफिसनि जो सरकारी जेका ॿोली हुई सा बि सिंधी हूंदी, बल्कि अंग्रेज जॾहिं के ऑफिसर खे सिंध में पोस्ट कंदो हो, हिते अपॉइंट कंदो हो, त हुनखे पहिरीं सिंधी पढ़ाए पोइ मोकिलींदो त जीअं, छो त सिंध रिकॉर्ड सॼो सिंधीअ में हूंदो। पाकिस्तान ठहण खां पोइ बदकिस्मती सां असांजे सियासी ग्रुपनि या सियासी रहनुमाउनि जी ग़लतियुनि जे करे असां उहा पंहिंजी सिंध बरक़रार न रखी सघियासीं ऐं उन जे करे असांजी सूबे में उर्दू ॻाल्हाइण वारा महाजर बची विया। बदकिस्मती सां टी ऐं चोथों नस्ल आहे उनजो अञा ताईं महाजर त पाण खे सॾा आहिनि, पठान बची वियो ऐं ॿिया केतिरा गिरोह अची विया। ऐं पाकिस्तान ठहण खां पोइ असांजे सियासतदाननि हिन ॻाल्हि ते ज़ोर ई कोन हूंदो बाबा सिंधी लाज़मी हुजे, सिंधी रहणु खपे। असांजा कुझु सियासतदान क्लेम कनि था उन्हनि कयो, पर जे सभु कनि हा त पोइ छो ईअं थियो? माना उन्हनि में गिरोहबंदी हुई। सिंध ॿिए नंबर ते ई पंहिंजी ज़ाती मफ़ाद मथां उन्हनि जा। सो ख़ैर हाणे असां सभिनी जे मथां लाज़िम आहे त असां इन सिंध खे सकावत खे कीअं ईअं रखूं जीअं असांजी सकावत खे को छियो न पहुचे। उन में इहो ज़रूरी आहे त असां हिकिड़ो सकावत जो ॾींहुं त पंहिंजे नौजवान नस्ल खे ॿुधायूं त असांजी सकावत छा आहे ऐं जेके ॿिया गिरोह आया आहिनि जेकी सिंध में उन्हनि खे ॿुधायूं त असुल तव्हां जेकॾहिं तव्हां हितां मुस्तक़िल बाशिंदा थियण था चाहियो ऐं हिन धरतीअ में तव्हां पंहिंजो हिसो रखण था चाहियो, हितां जी मालिकी में हिसो रखण था चाहियो, पोइ तव्हांखे सिंधी सम्झणी पवंदी, सिंधी सकावत पंहिंजी करणी पवंदी। सिंधी ॿोली, सिंधी सकावत, सिंध जो कल्चर तव्हांखे पंहिंजो करणो पवंदो। हाणे इहे सभु शयूं अहिड़ियूं आहिनि दोस्तो जिन जे लाइ पाण खे महिनत करणी आहे, सिंधी माण्हू खे महिनत करणी आहे। ऐं महिनत का कुआरी कान्हे हणणी, को लछूं कोन हणियूं, न को कोरूं ओढ़ियूं आहिनि। महिनत इहा करणी आहे त असां सिंधी क़ौम खे, सिंध में रहंदड़ सिंधी माण्हुनि खे इहो तइम करणो आहे त असांखे कहिड़ी लेवल ते रहणो आहे, कहिड़ी पोज़ीशन में रहणो आहे। जेकॾहिं असां चाहियूं था त असां नंबर 1 ते रहूं, असां सकाफ़त असांजी मथे रहे ऐं असांजो गांठ ऊचो हुजे, त पोइ ॻाल्हि ॾाढी सिंपल आहे, सादी आहे त तइलीम हासिल कयो, स्कूलनि जी मालिकी कयो, स्कूल खोलायो, बचो ॿार को बि नंढो ॿार स्कूल खां ॿाहिरि न हुजे,
इहो माइटनि जो फर्ज़ आहे, उतां जी सिविल सोसाइटी जो फर्ज़ आहे। सियासतदान त नथा इन ॻाल्हि खे सम्झनि। सियासतदान खे उहो वोट खपे ऐं नोट खपे। नोट जॾहिं वञनि था सियासी पोज़ीशन्स में, पोइ उते वञी था रुॻो नोटनि जे पाण डोड़नि, उन्हनि खे माण्हू पोइ यादि कोन्हनि के जनरली पोज़ीशन आहे पंजाबी बराबरि कोन्हनि। हाणे तव्हांजे मथां, असांजे मथां ज़िमेदारी आहे त पंहिंजा स्कूल आबाद कयूं ऐं हिकिड़ो ॿार न ॾिसूं त असांजो जेको आहे सो उहो तइलीम खां रहिजी वञे। ॿियो टेक्नोलॉजी, असांजा वाडा, असांजा हजम, असांजूं जेके बि आहिनि पंहिंजूं कुंभ, जेके बि आहिनि असांजा पुराणा ट्रेडिशन्स या पुराणा टेक्नोलॉजी, उनमें नवां आणियूं। काशी जो कमु ज़बरदस्त थींदो ऐं ॿियो खोड़ कमु ज़बरदस्त जेके बि थींदा असां सभिनी खे रिवाइव कयूं ऐं उन्हनि खे प्रोमोट कयूं। उन्हनि खे एतिरो प्रोमोट कयूं जो हू वठण लाइ, उहो ठाहिण लाइ मजबूर थी वञनि, जहिड़ी इक़्तिसादी सूरत बहितर थी वञे। टियों, त असां ॿारनि खे अख़लाक़ात सेखारियूं, नंढो वॾो छा थींदो आहे, इंसानियत सेखारियूं। ऐं जेके शहरनि में रहनि था, जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे, जेका अञा बि वधीक इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे, इन्हनि ॻाल्हियुनि जे बावजूदि उहा आहे त पंहिंजा वोट दाख़िल करायो। हर जिते जिते तव्हां रहो था उते वोट दाख़िल करायो। हाणे कराची जे माण्हुनि जे रहनि था, उन्हनि जा वोट दाख़िल ॻोठनि में आहिनि, मेड़ में, मोरे में, लाड़काणे में। बाबा तव्हां जूं कहिड़ियूं ज़मीदारियूं आहिनि, तव्हांजा उते कहिड़ा ॿिया मफ़ादात आहिनि? ज़मीदारियूं आहिनि तॾहिं तव्हांखे ज़मीन केरु थो घुरे? मुंहिंजा मूं वटि वोट कराची में दाख़िल कराया, जो कराची जी मालिकी करणी आहे तव्हांखे। हैदराबाद शहर तव्हां ॿियनि जे लाइ छॾे ॾिना, तंहिं करे ॿिया कब्ज़ो करे। हाणे वक़्तु आहे त तव्हां पढ़ो ऐं जेके माण्हू जिते रहनि था उते पंहिंजा वोट दाख़िल करायो, पंहिंजी ताक़त ॾेखारियो त जीअं असां शहरनि ते पंहिंजी मालिकी जो सबूत ॾेई सघूं, शहरनि में पंहिंजी मालिकी साबित करे सघूं ऐं शहरनि जी मालिकी मुस्तक़िल बाशिंदा जेके उन सूबे जा आहिनि या उन धरती जा आहिनि, उहे ई थींदा आहिनि मालिक। नारनि हणण सां कुझु कोन थींदो, रैलियुनि कढण सां कुझु कोन थींदो, अमली कम करण सां थींदो। ऐं अमली कम इहो आहे त तालीम हासिल कयूं ऐं उन खां पोइ पंहिंजो पाण खे इक़्तिसादी तौर ते मज़बूत कयूं ऐं वोट मेरिट ते ॾियूं। शनाख्ती कार्ड ठारायो। मां हर शहर जे, हर सिंध जे हर शहर में अर्ज़ु कंदुसि सिविल सोसाइटी खे, नंढड़ी ऑफिस खोलियो, माण्हुनि खे चओ अचो तव्हांजा शनाख्ती कार्ड ठारायूं, उन्हनि खे हेल्प कयो शनाख्ती कार्ड ठाहिण में। उन खां पोइ कराची में ख़ासि तौर ते अहिड़े क़िस्म जो कुझु बि कोन्हे। ऐं सिंधी सफ़ा जहिड़ा वीचारा सादा आहिनि, मज़दूरी कनि था, महिनत कनि था, उन्हनि खे ॿुधाइण वारो, रहबरी करण वारा घटि आहिनि। उते जेके मिलनि था सॼो, जेके असांजी सिविल सोसाइटीअ जा मेजोरिटी लीडर आहिनि, सभु त न, हू सम्झनि था त एयर कंडीशन बंगले में वेही मीटिंग करे असां कमु करे छॾियो, हिकिड़ो क्रेज़ बयान ॾेई असां कमु कयो। ईअं कोन थींदो, क़ौमूं ईअं कोन ठहंदियूं आहिनि। सर सैयद अहमद ख़ान जेकॾहिं कंसीव कयो त पाकिस्तान हिंदुस्तान जे मुसलमाननि में तालीम अचे त उहो उन महिनत कई, जाखोड़ कई, प्रैक्टिकली कयो। उन खां 100 साल में हिंदुनि में हिकिड़ो लीडर पैदा थियो जंहिं हुननि जे हिंदुस्तान जे हिंदुनि जे तालीम ते ध्यानु ॾिनो, तॾहिं असांखां हिंदू अॻिते निकिरी वियो। उन खां पोइ मूं जीअं तव्हांखे चयो त रेलवे असां वटि अॻिते आई, सखर बहराज असां वटि अॻिते आयो, सॼे हिंदुस्तान में त उहो इन्फ्लुएंस हो, उहो इन्फ्लुएंस असां पैदा कयो। मां कोरोना जे करे डेफिनेटली हुकूमत जे तरफ़ां त पाबंदियूं आहिनि ई आहिनि, पर तव्हां असां सभिनी खे पंहिंजी सिहत जो ख़्यालु करणो आहे। मां मेहर जा दोस्त, ख़ासि तौर ते मुंहिंजी सॼी सिंध मुंहिंजा दोस्त आहिनि, ॿाहिरि आहिनि, पर मेहर जा मूंखे ॾाढा प्यारा आहिनि, छो त मां मेहर वारनि खे ॾाढो प्यारो आहियां। तंहिं करे जीअं ई बीमारी हेठि मथे हेॾे होॾे थी त मां अची हाज़िर थींदुसि। असांजा हुते जेके वेठा आहिनि दोस्त, उहे दोस्त वक़्तन फ़वक़्तन पंहिंजी यादगिरियूं ॾियारीनि था, वक़्तन फ़वक़्तन दावत ॾियनि था। दावत ॾियण जी मूंखे ज़रूरत कान्हे, जीअं मोरे वारनि खे ज़रूरत न आहे, जीअं मेड़ वारनि खे ज़रूरत कान्हे। मुंहिंजे लाइ ॿई ट्विन सिटी आहे, जो दुनिया जा 2 शहर थींदा आहिनि, इहे 2 शहर मुंहिंजा पंहिंजा आहिनि। तंहिंजे करे सॼी सिंध पंहिंजी आहे, पर शहरनि जे पॉइंट ऑफ व्यू खां चवां त तव्हां महिरबानी करे मेहर खां इहा तारीख़ शुरू कयो त जीअं सॼी सिंध जो मिसाल ठाहे असां ॿुधायूं। मोरे खां असां शुरू कयूं, असां मोरे में कयूं था, पर जेके अचनि था आॾो अचनि था असांखे सियासी कारकुन, सियासतदान, उन्हनि खे लाइ कहिड़ो फ़तको आहे, उन्हनि लाइ कहिड़ी बीमारी आहे, जो सम्झनि था अलाए ॿियो केरु जाइ न वठी वञे, तंहिंजे करे उन्हनि कंहिंखे कमु करण जे लाइ सही प्लेटफॉर्म नथा मुहैया कनि। हालांकि पंहिंजो नुक़सानु था कनि। जंहिं वण ते बीठा आहिनि उन वण जी टाई खे था कटनि, जंहिं टाई ते पाण बीठा आहियूं, टाई बि किरंदी, पाण बि किरंदा, ख़बर तॾहिं पवंदी मुड़ुस जी वञी कहिड़ी लॻंदी। सो महिरबानी, तव्हांखे सदाई सलाम, मोराई हमेशह था।